बिस्मिल्लाह रहमान रहीम। साम्हूं वेठल सभु दोस्त, पवार साहब जी फैमिली, सनी पवार साहब, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे लाइ इहा ख़ुशनसीबी आहे जॾहिं ही इंस्टीट्यूट असां सोचियो पियो त इस्टेब्लिश थिए ऐं जेके पहिरियों ॿ टे गॾिजाणियूं थियूं उहे मुंहिंजे ऑफिस में थियूं, जंहिंमें इंस्टीट्यूट जो स्कोप डिफाइन कयो त इंस्टीट्यूट जो फोकस छा हूंदो ऐं उहो हुते कयोसीं। पोइ वरी इंजीनियरिंग डिज़ाइन बि जॾहिं कईसीं पिए त मुंहिंजी ऑफिस में ई जावेद मेमन हिकिड़ो नौजवान हो, उन जी इंजीनियरिंग इनिशियल डिज़ाइन कई, पोइ उनखां पोइ PC1 उनजी ठही। मुंहिंजे लाइ इहा ऐं सम्झां थो त हिन इंस्टीट्यूट जे एस्टेब्लिशमेंट में असांजी पार्टिसिपेशन हुई ऐं हिन कम में। ऐं ॿी ख़ुशकिस्मती आहे त हीअ इंस्टीट्यूट सिंध यूनिवर्सिटी में एस्टेब्लिश्ड आहे ऐं अॼुकल्ह आउं हुनजो वाइस चांसलर आहियां। सो मुंहिंजे ख़्याल में सिंध यूनिवर्सिटी में ऐं सिंध यूनिवर्सिटी जे परमिसिस में हिन इंस्टीट्यूट जो हुजणु ऐं हेॾो वॾो फंक्शन थियणु ऐं जेको तव्हां हिते मवाद ॾिठो आहे उहा बि आउं सम्झंदो असांजे लाइ ऐं जामशोरो जेको सिटी ऑफ एजुकेशन आहे उन लाइ एज़ाज़ आहे। ऐं ज़ाती तरह सां पवार साहब सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात 1997 में ऐं उन खां पोइ संदसि वफ़ात खां साल अॻे ताईं मुस्तक़िल मुलाक़ातूं हुयूं, फॉर्म ते बि ऐं हैदराबाद जे घर ते बि, कराची वारे घर ते बि। त आउं सम्झंदो पवार साहब हर वक़्तु जे ॻाल्हि थी साइंटिफिक नॉलेज ते डिपेंड कंदड़ ऐं रिसर्च कंदड़ ऐं का नई शइ ठाहींदड़ माण्हू हो। एग्रीकल्चर में सवेर दोस्तनि ज़िक्र कयो त क्लाइमेट खणी उन वक़्त में एज़ अ हार्ड सब्जेक्ट कोन्हो, पर उन ते बि असांजो किताबु आहे। पर साईं पंहिंजा जेके क्रॉप्स आहिनि हुते जेके लॻाई या जेके फ्रूट्स आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि लाइ चवंदो त हिन ॾींहं ते फेबरवरी जी फलाणी तारीख़ ते उनजी मैनुअल छपियल आहिनि ऐं सनी उहे सभु हुनजे रखिया आहिनि वेबसाइट ते। जेकॾहिं तारीख़ 13 हुजे ऐं टेम्परेचर हेतिरो हुजे त हेतिरा ग्राम जेको आहे फलाणो फर्टिलाइज़र स्प्रे कजो। त हिकिड़ो त हुन सॼी जेको हिकिड़ो तव्हां सम्झो त कैलिब्रेटेड डिज़ाइन ठाही क्रॉप मैनेजमेंट जी, फॉर्म मैनेजमेंट जी, ऐं उन में ज़ाहिर नवां तजुर्बा कया। ऐं हिते जेके फ्रूट्स ठाहिनि था, काफ़ी फ्रूट अहिड़ा आहिनि जेके असां वटि हिते नथा थियनि, पर पवार साहब इंट्रोड्यूस कया। ॾाढ़ूं एप्रिकॉट उहो हिते कई, लिची हिते पवार साहब इंट्रोड्यूस कयो ऐं इंजीर जो पवार साहब इंट्रोड्यूस कयो। उन खां सवाइ हाणे त तव्हां वटि कठल फ्रूट, जैक फ्रूट बि आहे। ऐं सवेर हिकिड़ी ॻाल्हि थी त हुनजा यूज़िस कहिड़ा आहिनि, त हुनजा एतिरा यूज़िस आहिनि त उन में सैलड बि ठहे थो, उन मां सूप बि ठहे थो, एज़ अ फ्रूट बि खाई सघिजे थो ऐं उन मां ब्रोस्ट बि ठहे थो। ऐं जेकॾहिं ब्रोस्ट माण्हू खे ॿुधाइजे न ऐं हुनजो ॿिज हुन में न हुजे त तव्हां सम्झो त इहो एक्चुअली मटन आहे या मीट आहे। ऐं इहो इन फ्रूट मां हुनजी प्रोडक्शन आहे, हुन में काफ़ी शयूं आहिनि। पवार साहब जी रिसर्च तव्हां अंदाज़ो लॻायो हुन मां त पवार साहब जे घर जे ॿाहिरां हिकिड़ो देवी जो वणु हो ऐं उन देवी जो वणु कोन्ह थींदो आहे, देवी हिकिड़ी शर्ब आहे। त पवार साहब चयो त हाणे ॼमी वियो, त मुंहिंजो चलो हाणे ॼमियो आहे त हिनखे वणु ठाहींदासीं। पोइ पाण पियो ॿुधाइनि त उनखे छा कंदासीं त उनजे पाड़ वटां जेके ब्रांचूं निकिरंदियूं, छो त उहो शर्ब थींदो त उनजूं ब्रांचिस हेठि हूंदियूं, मथे वणु कोन्ह थींदो। चई उहो कटे छॾींदासीं। नतीजे में मथे वियो त किरणु लॻो, छो त हुनजी स्टेम एतिरी कोन्ह ठही, हुनजो थोड़ कोन्ह ठही। जी पोइ मूं पंहिंजे मुलाज़िमनि खे चयो त हर हफ़्ते मथे खां जेको हुनजी चोटी वधे पई उतां कटे छॾियोसि, जीअं हुननि जी जेको फोकस आहे उहो हुनजी स्टेम में थिए, स्टेम हुनजो जेको थोड़ आहे उहो थोरो थिए ऐं वणु ठही वञे। त पवार साहब देवी जे शर्ब खे बि वणु ठाहे छॾियो। त हुनजो इहो रिसर्च जो स्टाइल हो, हर शइ में रिसर्च जो क्वेश्चन। ऐं जॾहिं एरिड ज़ोन जी गवर्नमेंट ॻाल्हि कई त एरिड ज़ोन खे डेवलप कयूं, थर, कोहिस्तान, काछो। त सवेर खां दोस्त ॻाल्हि कई त हू फील्ड में न वियो हो, नासिर मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि कई, छो त हुनखे उहा सॼी नॉलेज हुई। पर पवार साहब पाण ॿुधाइनि था त उन वक़्त में थर, कोहिस्तान ऐं काछे जी मूंखे सॼी नॉलेज हुई। उनजे बावजूदि पंहिंजे ज़ाती टिकट वठी सारा अफ्रीका ॾिसणु वियुसि त जेकॾहिं एरिड ज़ोन वॾो थी सघे थो त सारा अफ्रीका आहे, नाइजर में या हुनजा जेके हुनजे भरिसां लैम्बिया या जेके ॿ टे मुल्क आहिनि उहो वञी ॾिसी उते मूं वञी ॾिठो त थर खे कहिड़े तरीक़े सां डेवलप करे सघिजे थो। पोइ साईं हिते इहा हिकिड़ी रेड कंसल्टेंसी फॉर्म ठाही जंहिंजे तरफ़ां साज़ा में इहो प्रपोज़ल सबमिट कई। वरी हिकिड़ो मंछर में तॾहिं पोल्यूशन जो मसइलो थियो, हैदराबाद में काफ़ी माण्हू, छो दरिया में उहो पाणी आयो उनजे करे हिते माण्हुनि जे सिहत ते उनजो इम्पैक्ट थियो। त उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो सेमिनार थियो जंहिंमें पवार साहब हिकिड़ी प्रेज़ेंटेशन ॾिनी त
त चई मंछर खे पाणी घुरिजे ऐं पाणी मिठो पाणी जेको आहे उहो अचिणो आहे दादू कैनाल मां ऐं ॿियो राइस कैनाल मां। इहे ॿई कैनाल डेफिशिएंट आहिनि, इन्हनि में सिर्फ़ु साल जा को 10-15 ॾींहं पाणी अची सघे थो ऐं उनजो बि हेठि कोटाई थियलु कोन्हे। उन्हनि जो बि हुन ज़िक्र कयो त कहिड़ियूं शाखूं आहिनि जेके मच्छर ताईं पाणी खणी वञी सघनि थियूं। चई पर ॿियो डंडूं जेके आहिनि उहे मिलाइबियूं हमल लेक ऐं ॿियूं त उहो ते पाणी खणी सघनि थियूं। पर चई हैरदीन ड्रेन जो पाणी बि ज़रूरी अथव, 5000 क्यूसेक हैरदीन ड्रेन जो जेको पोल्यूटेड वाटर आहे। जी पर छाकाणि त मच्छर खे पाणी घुरिजे, पाणी खां सवाइ मच्छर सर्वाइव न कंदो, मिठो पाणी कोन्हे, मिठे पाणी हुनजो मिक्स थींदो, उनजे करे इहे 5000 क्यूसेक हैरदीन ड्रेन जो पाणी खणी अचो। पर चई अकेलो न हुजे, उन जूं कंडीशन्स डिफाइन कयूं हुन में त हर शइ ते हुनजी साइंटिफिक अप्रोच जी या साइंटिफिक हुनजी नॉलेज जी माइंड अप्लाई करे ज़ाहिर डेटा खे बि यूज़ कंदो हूंदो। हिकिड़ो प्रेस क्लब हैदराबाद में जोया साहब हो, मुंहिंजे ख़्याल में यूसुफ लिगारी साहब हो, पलियो साहब हो, पवार साहब हो, मूंखे मौज़ू यादि कोन्हे त कहिड़े ते प्रोग्राम हो त पवार साहब ॿुधायो चई मूं हिकिड़ो किताबु लिखियो ऐं उन वक़्तु जे सेक्रेटरी एग्रीकल्चर खे मूं मोकिले ॾिनो त हीअ किताबु आहे, हिनखे तव्हां ॾिसो ऐं जो प्रीफेस लिखो या छा। पवार साहब तॾहिं एग्रीकल्चर डिपार्टमेंट में नौकिरी कंदो। सो चई त हुन किताब जे मथां महीने ॿिनि खां पोइ किताबु मोटी आयो पोस्ट में, उनजे मथां लिखियलु हो ट्रेश। त चई मूं रखी छॾियो, मुंहिंजो तव्हांजे ट्रेश आहे छपराइण जी ज़रूरत कोन्हे। चई वरी कुझु अरसे खां पोइ किताबु मूं ॾेखारियो जोए साहब खे। सो जोए साहब चयो त फौरन छपराए। चई मूं किताबु छपरायो, उन ई किताब ते पवार साहब खे जेको प्राइड ऑफ परफॉर्मेंस मिलियो या तमगा इम्तियाज़ मिलियो, उन ई किताब तमगा इम्तियाज़ उन किताब ते मिलियो, जंहिंजे लाइ उन वक़्तु हिकिड़े माण्हू चयो त ट्रेश आहे, पर जोए साहब जी नज़र उन किताब खे ॾिसी ऐं ज़ाहिर आहे पवार साहब खे ख़बर हुई त किताब जी अहमियत आहे, तॾहिं जोए साहब खे ॾिनई। सो उहो किताबु छपियो, उहो किताबु ऐं उन ते उनखे बाद में उहो हिकिड़ो अवॉर्ड मिलियो। त पंहिंजो जेका पवार साहब जी अप्रोच हुई ऐं हर शइ जी राइटिंग में ऐं डेप्थ में वञी उन शइ खे ॾिसणु, जेका जामी ॻाल्हि कई इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे सम्झंदो त जेके थेमेटिक हुनजा एरिया, छो त ट्रस्ट जेको आहे न उहो सिर्फ़ु हर साल हिकिड़ो इवेंट कोन्ह कंदो, या हीउ जेको इंस्टीट्यूट आहे उहो मुख़्तलिफ़ शयुनि ते कमु कंदो, त उन ते हर थेमेटिक एरिया जेका पवार साहब जी पसंदि जी हुई या जंहिं ते हुन कमु कयो उनखे अॻिते वधाइण जे लाइ। ऐं इहा सनी सां बि ॻाल्हि थी जेका असां ज़री यूनिवर्सिटी में हिकिड़ी मास्टर्स जी स्कॉलरशिप शुरू कई, उहो बि आइडिया इहो त पवार साहब जिन फ्रूट्स ते कमु कयो आहे उन्हनि फ्रूट्स ते या जिन सीड्स ते कमु कयो आहे उन्हनि सीड्स ते हर साल हिकिड़ो MSc जो स्टूडेंट कमु करे उनखे हिकिड़ी स्कॉलरशिप ॾियूं। उन में कुझु पैसा यूनिवर्सिटी ॾिना ऐं कुझु पैसा असांजी फैमिली ॾिना, त उहा हर साल स्कॉलरशिप ॾींदी। साॻिए नमूने सां जेकर हिते चाहियो त पवार साहब जो हिस्ट्री ते कमु आहे, पवार साहब जो आर्कियोलॉजी ते कमु आहे, पवार साहब जो हेरिटेज ते कमु आहे, पवार साहब जो ग्राउंड वाटर रिसोर्सिस ते कमु आहे, इरीगेशन ते आहे ऐं या ॿिया जेके बि कल्चर ते, त उन्हनि ते बि इन क़िस्म जी असीं स्टूडेंट्स खे इनकरेज कंदासीं त उहे इन क़िस्म जूं रिसर्च टॉपिक्स ॾियनि, उन ते जीअं कमु थिए ऐं बाद में जेकॾहिं उन कम जी क्वालिटी अहिड़ी हुजे त उहो इंस्टीट्यूट उनखे भले रिकग्नाइज़ करे ऐं को पब्लिकेशन करे त उहा करे, जेकॾहिं न त इहा स्कॉलरशिप शुरू करे सघंदासीं यूनिवर्सिटी में, जंहिंमें हिकिड़ी फोकस्ड हर साल हिस्ट्री, ॿियो साल भले खणी हेरिटेज, टियों साल आर्कियोलॉजी, चोथों साल ॿी का शइ, पर उन्हनि ते बि हिकिड़ी मास्टर्स जी लेवल जी थीसिस थिए। ऐं तव्हां लकी आहियो त हिते सिंधी अदबी बोर्ड वेझो आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हैदराबाद में आहे, सिंधाला जी तव्हांजे बिल्कुलु भरिसां आहे, 4 ॿियूं चेयर्स तक़रीबन अहिड़ियूं ई अलामा काज़ी साहब जी, डॉक्टर बलोच साहब जी ऐं मिर्ज़ा ख़लीज बेग साहब जी, त इन क़िस्म बेनज़ीर भुट्टो जे नाले सां चेयर आहे, उन ते बि सनी जो काफ़ी कमु आहे, उहे बि हिते लोकेटेड आहिनि। त आउं सम्झां थो त हीउ इंस्टीट्यूट जंहिं जॻह ते लोकेट थियल आहे ऐं जंहिं तरीक़े जो इंस्टीट्यूट जो आइडिया आहे शुरू में, ज़ाहिर आहे हीउ अञा पंहिंजे हिकिड़े फॉर्मेटिव फेज़ में आहे, अञा उहो फुली इस्टेब्लिश कोन थियो आहे, पर उनजे बावजूदि जेतिरो डिजिटल कमु थियो आहे, जेतिरो हीअ जेके बुक्स अवेलेबल आहिनि लाइब्रेरी जा, अॼु हिकिड़ो कार्नर जंहिंजो इनाग्रेशन थियो वहीद कटवर साहब जी फैमिली, जेके पंहिंजा किताब न आहिनि पर उनखां सवाइ बि सम्झो ला जा उते काफ़ी किताब रखियल आहिनि, त हीअ जॻह एॾी सुठी थी सघे थी रिसर्चर्स जे लाइ, त जीअं हिन में रिसर्च कनि स्टूडेंट। ऐं पवार साहब जो जेको मक़सदु हो ऐं जामी जिन प्लान्स जो ज़िक्र कयो आहे, त आउं सम्झंदो उहे प्लान जेके हुननि सोचिया पिए या जेके प्लान हुननि ठाहिया, उन्हनि प्लान्स खे हाणे अॻिते खणी वञणु असां ऐं तव्हांजी ज़िमेदारी आहे। हिते जेके हाल में वेठा आहियूं इन मां कुझु माण्हू अहिड़ा हूंदा
जेके पवार साहब सां ज़ाती तरह सां मिलिया हूंदा ऐं ज़ाहिर आहे उन एज ग्रुप जा आहिनि, पर अॼु खां 10 साल पोइ शायदि ई कुझु माण्हू हूंदा जेके पवार साहब सां ज़ाती तरह सां मिलिया हुजनि, त हीउ जेको कमु ऐं हर साल थींदा हिन क़िस्म जा इवेंट, उहो जेको पवार साहब जो आइडिया आहे या जेको हुनजी ज़िंदगी जो मक़सदु आहे उनखे अॻिते वठी वञण में कमु असां मदद ॾींदा। ऐं सनी जी वॾी महिरबानी, छो त शख़्सियतूं एॾियूं असां वटि ॿियूं वॾियूं रहियूं हूंदियूं तारीख़ में, पर हुनजा किताब, हुनजी लाइब्रेरी, हुनजा आइडियाज़, हुनजो कमु एतिरो अॻिते न वधी सघियो जेतिरो सनी ऐं संस फैमिली जे करे हीउ कमु ते अॻिते वधियो आहे। ऐं जेको फॉर्म आहे पवार साहब जो, पवार साहब जेतिरा साल रिसर्च कई, ऐं सम्झो उन रिसर्च जे नतीजे में ॻाल्हि कई सरवर त असां हुन कमर्शलाइज़ कयो आहे। कमर्शलाइज़ इन जे करे सघियो जो उहा रिसर्च उनजे बैक एंड ते मौजूदु हुई, उन ई रिसर्च तव्हांखे मदद कई त उनखे कमर्शलाइज़ कयो। ऐं हाणे उहो कमर्शियल फॉर्म आहे, पर उनजा जेके रूट्स आहिनि उहे पवार साहब जी उन रिसर्च में आहिनि, जेके 36, 38 या 43 जेके मैंगो जूं वैराइटीज़ आहिनि। ऐं नसीर हुनजी ख़ूबसूरत शिकायत बि कई आहे त हुन अंब केतिरा हूंदा आहिनि, सही नीलम जंहिंखे बि ॾिबो एतिरा ई अंब विझी ॾिबा, ऐं जेकॾहिं तव्हांखे भरे मोकिलींदो त पोइ सिंधड़ी थी सघे थो, चौसो थी सघे थो, पर नीलम जा घणा अंब कोन मिलंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी।